हिंगोर जामा ख़बर ॾींदा हलूं त सिंधु दरिया में चाड़ खां पोइ एमएनए सैयद जावेद अली शाह जीलानी पारां खैरपुर ज़िले जे समूरनि बचा बंदनि जो दौरो कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद जावेद अली शाह जीलानी चयो आहे त असीं हर वक़्तु तयारु आहियूं। सिंध जे हारियुनि ग़रीब अवाम खे नुक़सान खां बचाईंदासीं। इंडिया दहशतगर्दी करे असां मथां पाणी छॾियो आहे, पर असां मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं। हिन चयो त फील्ड ऐं बंदनि खां बचाव लाइ सिंध हुकूमत पारां जोड़ियल टीम हर वक़्तु एक्टिव आहे। फौरी दौरान अलरा 0 पॉइंट बंद ते सुप्रिंटेंडेंट इंजीनियर इरीगेशन सखर ख़ालिद जान बलोच पंहिंजी टीम सां गॾु एमएनए सैयद जावेद अली शाह जीलानी खे ब्रीफिंग ॾिनी। ब्रीफिंग में अलरा जागीर बचा बंद, फरीदाबाद बचा बंद ऐं बहारो बचा बंद हसास करार ॾेई इन्हनि ते कमु जारी आहे। उन मौक़े ते पीपीएमएनए सैयद जावेद अली शाह जीलानी पारां सुपर फील्ड खे मुंहुं ॾियण ऐं बंदनि जी निगरानी लाइ इंजीनियर्स ऐं लाॻापियल ऑफिसर्स खे सख़्तु हिदायतूं जारी। ऐं हिन चयो त 2 लख क्यूसिक नॉर्मल 5 लख फील्ड में शुमार थींदो, जॾहिं 5 लख क्यूसिक पाणी खां मथे सुपर फील्ड हूंदी आहे, जंहिं जी तयारी ऐं निगरानी हर वक़्तु थियणु घुरिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।